नाज़रीन, हकीकत लिकाइण जा अक्सर नतीजा सुठा न निकिरंदा आहिनि। इन करे हमेशा सच्चाईअ खां कमु वठिजे ऐं कंहिंखे बि उंधे में हरगिज़ न रखिजे। डॉक्टर साहब, अव्हांखे यकीन आहे त मुंहिंजो मुंहिंजो ऑपरेशन सां ठीक थी वेंदो? बाबा, मूंखे त हाणे खॾ में, बल्कि वॾनि वॾनि डॉक्टरनि जो इहो ख़्यालु आहे त मरीज़ जो जल्दी ऑपरेशन कयो वञे। डॉक्टर साहब, मूंखे त ख़ौफ़ थो थिए। हा त बाबा, ख़ौफ़ जहिड़ी त ॻाल्हि आहे। ऑपरेशन बि ऑपरेशन जहिड़ो आहे, पर बाबा तोखां वधीक त मां पियो ॾिजां। तव्हां छो था ॾिजो? तूं छो पियो ॾिजां? मां हिन जे करे पियो ॾिजां जो पूरी ज़िंदगीअ में मां पहिरियों ई दफ़ो पियो ऑपरेशन करायां। हा त बाबू, मां बि सॼी ज़िंदगीअ में पहिरियों भेरो पियो कंहिं माण्हूअ जो ऑपरेशन कयां। छा मतलब डॉक्टर साहब? मतलब इहो त हिन खां अॻु रुगो मोल माण्हुनि जा पोस्टमार्टम कंदो हुउसि।